अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलाम अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन वअला आलिहि व अज़वाजिहि व अस्हाबिहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमाइन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मरजल बहरैनि यल्तक़ियानि बैनहुमा बरज़ख़ुन ला यबग़ियान। फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। यख़्रुजु मिनहुमल लुअ्लुअ वल मरजान। फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिक मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। करबला के पिड़ में आया जुंग जवान। धरती धुबी थरथल्या आसमान। पोए कर हुई कान हुयो नजारो नेह जो। करबल में गर हुसैन शरना कटाता। न ये नमाज़ें पढ़ी जाती न ये इस्लाम होता। हमदई सलात खां बाद काबिले एहतराम ज़ी वक़ार उलमाए किराम बहुफ़ाज़े किराम
मुअज़्ज़िज़ मेहमानान गिरामी ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो भाइरो, अल्हम्दुलिल्लाह असांजे प्यारे भाउ आजा शाहनवाज़ मेमन साहब ऐं उन जी काबिनत उन जे साथियनि नौजवाननि गॾिजी असांजे प्यारे भाउ बिरादरम साईं हाफ़िज़ नज़ीर अहमद मेमन साहब जी निगरानी में शहदाए करबला रिदवानुल्लाह ताला अलैहिम अजमईन जी याद में अज पंहिंजी घिटीअ में ही बेहतरीन प्रोग्राम मल्हायो आहे। अल्लाह साईं असांजे इन्हनि जवाननि जी हीअ मोहब्बत हीअ मेहनत ही ख़र्च शाल बारगाह इमाम आली मकाम सैयदना इमाम हुसैन अलैहिस्सलाम में कबूल मंजूर फरमाए, सदर बिनी जहानन में अल्लाह साईं बेड़ा पार फरमाए। दोस्तों इन्हीं सिलसिले में मु कुरान जा चंद कलिमात तिलावत कया, उन्हनि जो तर्जुमो तशरीह उन खां बाद जेको रब मूंखां चवरायो अवां जी खिदमत में अर्ज़ कंदुसि। अवां जे खिदमत में अपील आहे त बिनी जहाननि जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमाने आली शान त ज़य्यिनू मजालिसकुम बिस्सलाम। मोमिनो मुसलमानो जॾहिं अहिड़ा प्रोग्राम कयो त उन्हनि खे मुंहिंजी सलात सां सिंगारे वेझो। अचो त वॾा जवान नंढा सभु गॾिजी अहिड़ी सलात मदीने जे साईं ॾे मोकिलियो जेका सलात असां तव्हांजे अॼोके हिन बाबरकत प्रोग्राम जो सिंगार बणिजी पवे। चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। चो चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। फरजल बहरैन दोस्तों बदरिया पान में मिलिया। अल्लाह पाक दुनिया में जोड़ियों जोड़ियों पैदा फरमायो, हर ज़ी रूह शय में जोड़ी आ। ये असां इंसानन में भी अल्लाह फरमाए तो वमिन कुल्लि शैइन खलकना ज़ौजैन लअल्लकुम तज़क्करून। असां हर शय में जोड़ियों पैदा कयूं, पो जेतरी जोड़ी मजबूत आ मुझा प्यारा दोस्तों फल उन जो ओतरो ही बेहतर है बेमिसाल। प्यारा मुसलमान भाई रोही बदरिया जंजेला अल्लामा इमाम नस्वी रहमतुल्लाह अलैह फरमान था मरजल बहरैन जो हिकड़ो इशारो हजरत मौला अली शेर खुदा मुश्किल कुशा रज़ियल्लाहु ताला अन्हु ऐ मुझा प्यारा बे नंबर ते सैयदा तैयबा ताहिरा अम्मा खातूने जन्नत रज़ियल्लाहु ताला अन्हा आहे। एड़ी भलारी एड़ी प्यारी जोड़ी जो सुभान अल्लाह हजरत मौला अली के शान के निहार तो सुभान अल्लाह वो हैदर करार जो अपना तो ईमान अली है, अपना तो ईमान अली है। दुनिया माने न माने अपना तो ईमान अली है, अपना तो ईमान अली है। अली नारा लगाता था तो खैबर तोड़ देता था, हुक्म करता था दरिया को तो रास्ता छोड़ देता था। तू अली से
लड़ सके तेरा गलत अंदाज है, तू कुफ्र की बदी है, मेरा अली इस्लाम का बाज है। बे नंबर ते अम्मा खातूने जन्नत रज़ी अल्लाह ताला अन्हा, उहा असांजी अम्मा जंहिंजे लाइ आला हज़रत अज़ीमुल मर्तबत मुजद्दिद दीन मिल्लत हिक जामे शेर फरमायो, फरमाए तो सैयदा तैयबा ताहिरा ज़ाहिदा, सैयदा तैयबा ताहिरा ज़ाहिदा आबिदा, यानी खातूने जन्नत पे लाखों सलाम। सुभान अल्लाह। मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह से टे फर्जंद ऐं 4 पाक न्याणियूं अता फरमाई। 3 न्याणियुनि जो निकाह शादी मुझे मदीने जे साईं पंहिंजे मर्ज़ी सां कई। अम्मा खातूने जन्नत वेठिया, रिश्ता अचनि था, अल्लाह जा महबूब फरमाइनि था, रिश्ते घुरण वारो 3 न्याणियुनि जो इख्तियार मूंखे हुयो, उहे मूं परणाए ॾेई छॾियो। अगरचे मिल्लतुल इला अर्श तहत सरा कुल्लुहुम यतलुबून रदाई व अना अतलुब रदाक या मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह जा महबूब फरमाइनि था, अगरचे मुंहिंजी रज़ा रब चाहींदो आहे, उन जे बावजूद फातिमा ज़हरा जी शादीअ जो इख्तियार रब पाण वट रखियो आहे। सुभान अल्लाह। जेड़ा मुझे महबूब जी मर्जी थी, मुझे अल्लाह जी मर्जी थी, ओडा फातिमा ज़हरा जो रिश्तो थी दो। ये गालियों बोलियों हलर पयूं। सैयदना अबू बकर सिद्दीक, सैयदना फारूक आजम, सैयदना उस्मान गनी, ये टे मुझे महबूब जा यार पाण में सलाह था कन। मदीने जे ताजदार जी साहिबजादी सैयदा खातूने जन्नत अञा वेठी आ, ऐं हज़रत मौला अली शेरे खुदा भी अञा वेठो आ, अञा कुंवारो आ। पाण हली पंहिंजे भाउ हैदरे करार खे सलाह ॾियो, पाण हली मशवरो ॾियो त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां खातूने जन्नत जो रिश्तो घुरे। सिफारिश पाण कंदासीं, अल्लाह कंदो यो रिश्तो थी वेंदो। सुभान अल्लाह। टे यार गॾिजी मुझे सुने हैदरे करार दे दरवाजे ते आया, दरवाजो ठुकाइनि था। मौला अली शेर खुदा दरवाजो खोलियो आ, दरवाजो खुलियो। हज़रत अली अल मुर्तदा दुआ सलाम करे ख़बरूं पुछूं, अदाज टेई खैर में आया आयो। हज़रत अबू बकर फरमायो, अदा अली पेरी बीहंदासीं, को चांहि पाणी थींदी, उन खां पोइ ख़बरूं थींदियूं। हिक जाइ ते वेठा ख़बरूं हलियूं। सोने अबू बकर फरमायो, हैदरे करार अवां बना कुआरा वेठा आयो। मदीने जे मीर जी न्याणी साहिबजादी अम्मा खातूने जन्नत भी अञा वेठी आ। असां चाहियूं था त इहो रिश्तो अवां खे मिले, अवां सां शादी थिए, अवां जो छा इरादो आहे? मौला अली शेर खुदा फरमाइनि था, अदा अबू बकर मुझो भी इरादो आ, मां कदे कदे घुरण जी भी कोशिश कंदो आया, पर अल्लाह जे महबूब करीम जे चेहरे मुबारक में वो रोबा, वो दबदबो आ जो मां ख्याल कंदे कंदे रहजी वेंदो आया, घुर कोन कंदो आया। पर अवां जी सलाह आए त पोइ मां अवां सां गॾिजी थो हलां। सुभान अल्लाह। चारे यार मुझे महबूब जा गॾिजी मौला अली शेर खुदा जे आस्थाने तां उथिया आहिनि। हाणे हलंदे हलंदे मुंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुजरे मुबारक ॾे आया, जिते मुंहिंजे आका जो हींअर रोज़ो मुबारक आ, जंहिंजे लाइ पढ़ंदा आहियूं रसूलुल्लाह
जे रोज़े जो रसूलुल्लाह जे रोज़े जो हुजा दरबान मदीने में चवे थी दिल त दिल बर जो हुजा मेहमान मदीने में हुजा मेहमान मदीने में दरूं दरवाज़ा दिल बर जा वता चुम दो दीवारों दर वता चुम दो दीवारों दर अचे आसास अखड़न खे अचे आसास अखड़न खे रहे अरमान मदीने में चवे थी दिल त दिल बर जो हुजा मेहमान मदीने में रसूलुल्लाह जे रोज़े जो रसूलुल्लाह जे रोज़े जो हुजा दरबार मदीने में चवे थी दिल त दिल बर जो हुजा मेहमान मदीने में अल्लाह दे महबूब जी हुजरे मुबारक जे दरवाजे ते आया जिते 24,000 मरतबा जिब्राइल अमीन झुकियो वो हुजरो मुबारक मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो जे हुजरे में रोज सुबह शाम 70,000 मलाइक सलात पढ़ण जे लाईंदा आहिनि दरवाज़ो बंदा मुझे हबीब जे दरवाजे ते आया व अम्मा साइल फला तनहर जी दरवाजे जेरा मुझे पाक रब फरमायो राणा को सवारी तुझे दरदा खाली न वने जेको अची झोली छले अर्ज करे झोली मुंहिंजी आहे खाली झोली भरया रसूल अल्लाह झोली भरया रसूल अल्लाह लाहे ताकत उमे माली सिखो भरया रसूल अल्लाह सिखो भरया रसूल अल्लाह मुझे आका दे दरवाजे ते आया हने दरवाजो केर ठुकाए हजरत अबू बकर पियो चवे अदा उमर तू दरवाजो ठुका हजरत उमर साईं जो फरमा अदा उस्मान तू दरवाजो ठुका हजरत उस्मान जो चवे मौला अली साईं अवा दरवाजो ठुकायो मुझा प्यारा पान में हिक बेखे प्या चवन एतरे में मदीने जे ताजदार पान पंजे हुजरे जो दरवाजो खोलियो जी जो दरवाजो खुलियो अल्लाह ने महबूब खे सलाम अर्ज कयो अल्लाह ने हबीब जवाब दई फरमायो खैर त आए अज पंज जना गडजी आया हो हालांकि आया 4 साईं फरमायो 5 सुनो अबा बकर अर्ज तो करे मुझा सोना महबूब असा आयूं त 4 तवा था चो 5 मुझे पाक महबूब फरमायो सोना अबू बकर जना खा तवा हैदर करार दे घर रवाना था त अली जे शादी जी मेल खणी दालो शादी जी सिफारिश खणी दालो अल्लाह पाक फरमायो जिब्राइल अज सिदरतुल मुंतहा छदे दे मुझा पैगाम छदे चैन यारन सा मां रब जे तरफा अली जे रिश्ते जो सिफारिशी बन जीवन मुझे महबूब खिचो जेका मर्जी हिनन यारन जी आसा मर्जी मां रब करीम जी है सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। प्यारा
मुसलमान भाइरो अल्लाह दे महबूब फरमायो देर छाजी जई शादी जो सिफारिशी अल्लाह हुजे जई शादी जो सिफारिशी जिब्राइल हुजे जई शादी जा सिफारिशी चार यार हुजन उन शादी में देर छाजी बिलाल जी मुजा का सलमान जी मुजा साईं अचो अचो हजरत उस्मान सागर जी वजी मुझे न्याणी जी शादी जो सामान वठी अचो सामान अची वयो मुझे हबीब करीम हैदर सोने सा अम्मा खातून जन्नत जो निकाह कयो आ शादी थी रब फरमायो मरजल बहरैन जिन्हें ये पान में बई दरिया मिला यखरुजु मिनहुमल लुलु वल मरजान अल्लाह ताला जी रात फरमायो ये बई जने दरिया पान में मिलिया मां इन्हनि दरियान जे तवस्सल सा दुनिया में हिकड़ो मोती आंदो हिकड़ो मरजान आंदो सुभान अल्लाह सुभान मोती खामराद इमाम हसना ए मरजान खामराद मुझो सोहणो इमाम हुसैन है मोती खामराद इमाम हसना ए मरजान खामराद सुनो इमाम हुसैन अज मौजू मुझे सुने हुसैन ओ सुनो हुसैन अम्मा जे बतन में आ मुजादी दोस्तों हजरत उम्मुल फजल मुझे महबूब जी चाची अल्लाह के हबीब जी बारगाह में सुबह सुबह जो आई आ सोना महबूब मुझे दिल जो डप दूर कर मारात सुती ना मां हिकड़ो अजीब ख्वाब ॾिठो आ अल्लाह के हबीब फरमायो चाची केड़ो तो ख्वाब ॾिठो आ अर्ज़ की मुंहिंजा आका मां सुतियस मां अजीब ख्वाब ॾिठो ख्वाब खां पोइ जो सुजाग थी आया त हेतिरे वक्त ताईं निंड कान आई आ मां अवाने आई आया मुझी बेकरारी दूर फरमायो मुझे हबीब फरमायो चाची दे खबर केड़ो तो ख्वाब ॾिठो आ अर्ज़ की मुंहिंजा आका मां ख्वाब ॾिठो आ अवां जे जिस्म जो टुकड़ो कटजी अवां खां धार थी मुझी झोलीअ में आयो आ आमिना जो लाल मुर्की पयो ओ मुझे हबीब जी मुरकता कुर्बान जड़े मुरकदा हा असाब सगोरा अर्ज कंदा हा मोडे नेण खणी मुंजा दिल बर खिलवो मोडे नेण खणी मुंजा दिल बर खिल या खोड़ पुनल मुंजो तू आ पुनल मोडे नेण खणी अल्लाह जा महबूब मुर्किया फरमायो चाची ख्वाब तो डाडो भलो ॾिठो आ चाची अर्ज़ करी अर्ज़ी करे सोना कीअं भलो आ अवां जो जिस्म जो टुकड़ो जुदा थी मुझी झोलीअ में आयो आ ख्वाब कीअं भलो आ मुझे आका फरमायो मुझी चाची उम्मुल फजल मुझी पाक न्याणी सैयदा फातिमा ज़हरा हमल सां आहे संदन बतन पाक में फर्जंदा यो जने दुनिया दे तख्ते ते इंदो उन टाइम तू उत मौजूद हुदिया हुसैन मिलनी व अना मिनल हुसैन हुसैन मुंह मंझुआ मां हुसैन मंझुआया वो मुझी चाची जने सोनो हुसैन दुनिया दे तख्ते ते इंदो अग में तू पेजी झोली में बिहारी दिए यो ख्वाब जो ताबीर है सुभान अल्लाह ओ मुझा प्यारा शोबान महीनो शोबान जी गालिबन 4 तारीखा मुझे सुनो इमाम आली मकाम दुनिया के तख्ते ते आयो मुजादी दोस्तों बुजुर्गो जने अल्लाह जो मिठो सोनो कुलन जो सवार इमाम हुसैन आयो हजरत मौला अली शेर खुदा तो फरमाए तो इमाम हुसैन जो मुबारक दियण जे ला अल्लाह पाक 70,000 मलाइका मोकिलिया
अज जेके पुट जमे वजीर आला मुबारक दे किबला से मुफ्ती मोहम्मद जान नईमी दामत बरकात मौला आलिया जिन जो साहिबजादे सही उबैद रजा मिस्र जी यूनिवर्सिटी मञा इस्लामी तालीम जी पहली डिग्री हासिल की वो मदरसे में सही दावत रखी उनमें वजीर आला से मुराद अली शाह आयो ॿिया बि कामोरा घणा आया त असां ॾिठो त साईं जी ख़ुशीअ जी हद न हुई सुभान अल्लाह मुबारक ॾियण आया वॾेरा पीर फ़कीर अंदाज़ो लगायो जी सोने हुसैन जे ॼमण ते रब पंहिंजे तरफ़ां 70,000 मलाइक मोकिलिया वारे वारे सां अवां न मां रब जे तरफ़ां मुझे मिठे महबूब खे मुबारक ॾियो त मां तोखे सोनो हुसैन ॾिनो सुभान अल्लाह प्यारो हुसैन ॾिनो मुजादी 270,000 मलाइक मौला अली साईं फरमाए थो उन 70,000 मलाइकन में हिकड़ो एड़ो मलाइक हो जंहिंजा पई पर कोन हा वो मलाइकन जो सहारो वठी मदीने में आयो इमाम हुसैन जी मुबारकबाद ॾियण जे लाइ आयो जे हबीब खां पुछो सोना महबूब 70,000 मलाइक आया उन्हनि सां गॾु हिकिड़ो अहिड़ो मलाइक हो जंहिंजा ॿई पर कोन हा इहो कहिड़ो मलाइक हो कहिड़ी जिन्स जो मलाइक हो अल्लाह जे हबीब फरमायो हैदरे करार इन्ही मलाइक जो नालो तिब्रस मलाइक हुयो फलस्तीन में ड्यूटी कंदो हो मथे आसमान ते हिन हिकिड़ो अल्लाह जो माज़ूर बानू ॾिठो जंहिंजा गोडन खां हेठ पैर कोन हा ठूठन खां हेठ हथ कोन हा उन माने अल्लाह जे तरफ न्यारे ऐं चवण लॻो हिन खां मुओ भलो है हिन खां दुनिया में न अची हा त भलो है अल्लाह साईं खे इहा ॻाल्हि कान वणी पोइ रब करीम कावड़ में अची मलाइकनि खे हुकुम कयो इन तिब्रस जा मलाइक जा पर छिनी खसे कोकाब जबल दे हवाले करे छड़ियो अरसो रोईंदो रहियो अल्लाह खे परचाईंदो रहियो रब न परतो अज जॾहिं 70,000 मलाइक इमाम हुसैन जी मुबारक खणी पे आया इन मलाइक पुछो ओ मलाइको केॾा पिया वञो उहे चवण लॻा तिब्रस मदीने पाक में इमाम हुसैन जाओ आ असां इमाम हुसैन जी मुबारक खणी पिया वञो सुभान अल्लाह नाराए तकबीर नाराए रिसालत नाराए तहकीक नाराए हैदरी नाराए पीर उलमाए अहले सुन्नत प्यारा मुसलमान भाइयों तिब्रस मलाइक अर्ज करण लॻो मलाइको मूंखे भी पाण सां गॾु सहारो ॾेई वठी हलो मां भली मुबारक ॾियां पंहिंजे हबीब खे अर्ज़ कयां सोना एॾे शान वारे हुसैन जे सदके रुठल रब परचाए ॾे ही अहिड़ी ॻाल्हि आहे जो असांजा जवान जेके इमाम पाक जी मोहब्बत में महफिलूं कनि था हलीम रदिन था मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो बुजुर्गो ऐं ॿियूं ख़ैर ख़ैरातूं सबील पाणीअ जी विरहाइनि था इहे केतिरा ख़ुशि नसीब आहिनि उहे ॿुधंदा त दिलियूं ठरी पवंदियूं त हुसैन जी मोहब्बत जो सिलो छा आहे मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो हज़रत तिब्रस मलाइक उन्हनि मलाइकनि सां गॾिजी आयो मदीने जा साईं ॿुधाइनि पिया मौला अली शेर ख़ुदा खे शेर ख़ुदा जंहिं वक़्त में तिब्रस मूं वटि आयो अर्ज़ कई मुंहिंजा महबूब तुंहिंजो सखी दरवाज़ो आहे ज़माने में सखी ऐसा नहीं देखा सखी ऐसा नहीं देखा सखी ऐसा नहीं देखा लबों पर जिस के साइल ने नहीं आते नहीं देखा नहीं आते नहीं देखा बाबा मेरे अली शाह फरमायो करंगल की खजीने दी करंगल की खजीने दी सारी दुनिया खांदी खैरात मदीने दी खैरात
मदीने दी खैरात मदीने दी खैरात मदीने दी कोई मिसल न मेरे ढोलन दी कोई मिसल न मेरे ढोलन दी चुप करी मेरे अली इत्थे जा नहीं बोलन दी इत्थे जा नहीं बोलन दी चुप कर मेरे अली इत्थे जा नहीं बोलन दी इत्थे जा नहीं बोलन दी अर्ज कर लगो आका तुझे दरते का कमी काने का वलौ अन्नहुम इस्तलमू अनफुसहुम जाऊक अल्लाह फरमाए तो जे अवामा को मुखे नाराज करे वही रहे तपो बे पासे वणन जी जरूरत ही काने का मुझे महबूब करीम जे दरवाजे ते अचे मुझे हबीब जे दर अचे वो मुझे महबूब करीम जो दर जो सुभान अल्लाह बिगड़ी हुई बनती रे हर बात मदीने में हर बात मदीने में बिगड़ी हुई बनती है हर बात मदीने में गमख्वार मोहम्मद की गमख्वार मोहम्मद की है ज़ात मदीने में है ज़ात मदीने में है ज़ात मदीने में वो दिन भी आएगा वो रात भी आएगी वो रात भी आएगी दिन गुजरेगा मक्के में और रात मदीने में और रात मदीने में चो रात मदीने में और जिसकी न क़यामत तक अल्लाह सहर होए अल्लाह सहर होए ऐसी भी तो आ जाए ऐसी भी तो आ जाए एक रात मदीने में एक रात मदीने में बिगड़ी हुई बनती है हर बात मदीने में हर बात मदीने में सुभान अल्लाह तुम रसमलाई कर्ज करण गो मुझा सुन तुझे दर ते आयो आया रुठल रब परचाए दे इमाम हुसैन जे सदके राणो राजी करे रे अल्लाह जी महबूब अर्ज कयो मुझा मौला तिबरस इस्तगफारों पढ़ियो तौबाऊं कयो दुआऊं घुरदो रहियो कई अरसो तो खैरी झाईंदो रहियो परचा न थियो अॼु मूंॾे आयो आहे इमाम हुसैन जो सदको पियो घुरे त सुहिणे हुसैन जे सदके रब परचाए ॾे मुंहिंजा मौला मां कहिड़ो जवाब ॾियां आसमान मां आवाज़ आयो मुंहिंजा महबूब इमाम आली मक़ाम ते जेका साई चादर अवाना ओढ़ी छॾी आहे उहा साई चादर लाहे तुबरस मलाइक जे मथां विझो परब मिली वेंदा परवाज भी मिली वेंदो मां रब भी परची पांदस सुभान अल्लाह सुभान अल्लाह दोस्तों ये मुझे हुसैन जी चादर जो कमाल साई चादर जो कमाल अल्लाह जे महबूब चादर मुबारक लाए जे वक्त में तुबरस मलाइक खे ओढ़ाइया जिए जो चादर हटायो परब मिली विया परवाज भी मिली वयो ऐब भी परची वयो मुझे सुने हुसैन खे भाकुरन में खणी छा थो चवे कुल में झड़ा थी वे हो अज वसंदो ककर हुसैन
चो कुल वेझड़ा थीवे हो वसंदो ककर हुसैनी हित वसंदो ककर हुसैनी निमण गोठ में वसंदो ककर हुसैनी बिकाब गाल काने बिकाब गाल काने अहित हल्लो जिक्र हुसैनी कुल वेझड़ा थीवे हो वसंदो ककर हुसैनी कुल वेझड़ा थीवे हो वसंदो ककर हुसैनी कुल वेझड़ा थीवे हो वसंदो ककर हुसैनी अञा बि विच में खाल पियो आहे यो खाल भरियो त अचण वारनि खे तकलीफ़ न थिए अॻिते अचे सोढ़ा थी वियो छो त ॾिसो शेर कहिड़ो पियो पढ़ां कुल वेझड़ा थी वियो वसंदो ककर हुसैनी अॻ वेझड़ा थी वियो वसंदो ककर हुसैनी बिकाब गाल काने बिकाब गाल काने अहित हल्लो जिक्र हुसैनी कुल वेझड़ा थी वियो कुल वेझड़ा थी वियो वसंदो ककर हुसैनी वसंदो ककर हुसैनी वाह आशिक पान फरमाए तो महबूब जे बचन मो कहीं के कस लगिया महबूब जे बचन मो कहीं के कस लगिया शहरु महफिलू छो न मलाइंदा से छो न सबीनू विराइंदा जन्नते छपर हुसैनी कुल वेझड़ा थी वियो कुल वेझड़ा थी वियो अदा वसंदो ककर हुसैनी कुल वेझड़ा थी वियो वसंदो ककर हुसैनी बिकाब गाल काने बिकाब गाल काने अज हल्लो जिक्र हुसैनी कुल वेझड़ा थी वियो जिक्र हुसैनी प्यारा मुसलमान भाइयों तिब्रसते मेहरबानी थी वई 70,000 मलाइक इमाम आली मकाम सैयदना इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे जी मुबारक खणी आया हे ओए बई शहजादान सुभान अल्लाह मखदूमुल मखादिम सैयदी साईं मखदूम मोहम्मद हाशिम ठठवी रहमतुल्लाह अलैह बयान हाशमी में हिकड़ी अजीब रिवायत आंदी आ कई वक्त में पुरानी तकरीर में मुझी बयान थियला अल्लाह जा महबूब पंहिंजे मसनद ते वेठान हुजरे मुबारक में वेठान इमाम हसन ए इमाम हुसैन अलैहिस्सलाम बई ॼणा कई छोकरे खे कई बार खे उठ ते सवार ॾिसी पान पंहिंजे जीजल अम्मा खे अर्ज़ था कनि जी अम्मा अॼु असांखे हार सिंगार करा कपड़ा पारा सुरमा तेल कर असां नाने साईं खे वञी चऊं था त असांखे बि को उठ घुराए ॾे असां ॿई भाइर उन उठ ते सवार थी अॼु मदीनो बि घुमंदासीं त मदीने जा बाग भी घुमंदासीं साईं फरमाए तो ॿई ॼणा तैयार था अगे ही जन्नत जा गुल एड़ा गुल जो हिकड़े किताब में मूं पढ़ियो तो दोज़ख चयो जन्नत खे बिहिश्त खे त आऊं तोखां भलो आहियां छाजे ला त मूं में वॾा वॾा अड़बंग बादशाह ईंदा मूं में फिरौन ईंदो मूं में हामान ईंदो मूं में शद्दाद ईंदो मुंहिंजे अंदर फिलानो काफर फिलानो बादशाह ईंदो जन्नत खामोश अल्लाह जिब्रील खे फरमायो
बहिश्त खे चो जहन्नम खे जवाब दे ऐ दोज़ख तुझे ला ये बादशाह खोड़ हैं मुझे ला सरदार इमाम हसन हुसैन खोड़ा मुझे ला हसन हुसैन खोड़ अल्लाह साईं हसन हुसैन जा नाला जन्नत जे पर्दे जे पुठा रखा जने बई जवान आया कुछ दिन खां पो रब फरमायो मुजा हबीब अवा पंजा नाला रखया पर ये नाला लायो तो मां पंजे तरफा नाला रखा वडे जो हसन रखो नंढे जो हुसैन रखो नाला जंजा रब रखा जन्नत जा फुल अल्लाह जा महबूब बिन्नी खे सिंखीदा सुभान अल्लाह चई फरमाईंदा दुनिया वारो मुखे हिनन मजा उआ खुशबू थी अचे जेका मेरा जवारी रात जन्नत जे गुलन माईंदी हुई हे जन्नत जा बई गुलन शेख मखदूम साहब तो फरमाए बई तैयार थी शहजादा थी अजराने मोहम्मद मुस्तफा जी बारगाह में आया हिकड़ो हेडा थो वे अल्लाह जा महबूब समझी था वजन अज को अंगल खणी आया अज का फरमाइश खणी आया अल्लाह जा महबूब तवज्जा कोन था ॾियन इमाम हुसैन नढड़ो आ मुझा प्यारा मुझे हबीब जो बेहद जागलो आ अल्लाह जे हबीब जो त प्यारो पर रब जो भी प्यारो रब जो प्यारो एक दफो अल्लाह जा महबूब आया बई शहजादा घर में रान था खेडन मदीने जा साईं था फरमाए बई उठी मल्लगड़ो अचो मुखे मल्ल ॾेखारियो बई शहजादा भाकुर पाए मल्ल था वणन त मदीने जे साईं हजरत इमाम हसन जो पासो खयो इमाम हसन के फरमाया हसन हिय जाठो हन हिय अंगड़ी हन हिय केरा मल्ल जा गुर था सेखा अम्मा खातून जन्नत रस्ती करे बाबा अवा चवंदा आयो त नंढन जो पासो खणजे नंढन ते शफकत कजे अवा बड़े जो पासो खयो आ नंढे जो पासो कोन था खणो हुसैन जी दिल टुटी पौंदी मुजा बाबा ही छा अल्लाह जे महबूब मुर्की फरमायो मुजी पाक न्याणी फातिमा मां छा कया मु इरादो कयो त मां हुसैन जो पासो खणा पर कदे इरादो कयो त बिन्नी जो पासो न खणन सो कंजी दिल न तोड़ींदुस पर जने बई शहजादा मल्ल शुरू करण लगा त रब जिब्राइल खे मोकलियो मुझे तरफा वनी हुसैन खे मल्ल से अल्लाह अकबर रब पियो फरमाए वज जिब्राइल हुसैन जी मदद कर मां रब जे तरफा जाठा अंगड़ियों सेखा मुझे तो रब हुसैन जी मदद तो करे तो मां हसन जी मदद सुभान अल्लाह नाराए तकबीर नाराए रिसालत नाराए तहकीक नाराए पीर वो मां इमाम हसन जो पासो खयो आ एड़ा मुझे महबूब जा मुझे पाक रब जा प्यारा मुजादी दोस्तों बुजुर्गो अल्लाह जा महबूब खामोशी जावन इमाम हुसैन जोर चागलो मुजा प्यारा साईं के इन पासे ही शहादत वारी आंगरहन दादा असां दे नियार खबरू कुछ असी तैयार थी आया हूं अल्लाह जा महबूब मुर्की दा फरमान मां समझी वियो आया अज का फरमाइश खणी आया अज को अंगल खणी आयो अल्लाह जे महबूब जा शहजादा अरसा कन्नाना अज दिल थी चवे उठ घुरा उठ आना असा बई उठ ते सवार थी अज मदीनो भी घुमो ए मदीने जा बाग भी घुमो मुझे आका फरमायो पुट अवा आयो जन्नती जन्नतिन जा सरदार सरदारन जे ला उठ जी सवारी न हुजे अवा जे ला सवारी नु बेमिसाल हुजे उठ छाहे मुजा प्यारा तैयार छो अज मां तवा जे ला सवारी थो थिया मां जी सवारी तो थिया बई शहजादा मुझे कुलन ते सवार थियो पर हिकड़ो मुसा वायदो कयो
वो केड़ो वायदो वाह 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 असा उम्मत खटी वियासी कलमे पढ़ण वारा खटी वियासी हुसैन जा हुबदार खटी वियासी मुझा प्यारा मुझे महबूब बिन्नी शहजादन खां वायदो वरतो केड़ो बिन्नी के मां बिन्नी कुलन ते सवार तो कया मदीनो भी घुमाईंदुस बाग भी घुमाईंदुस पर हिकड़ो वायदो कयो मां हिकड़ी दुआ घुरंदो हलंदुस आमीन आमीन चवंदा आमीन चजो मुझे महबूब समझी व्यात अज अजीब नजारो थींदो सरदार जे कुलन ते अज सरदार सवार थींदा अज बेमिसाल सवारी ते बेमिसाल सवार थींदा अज आसमानी मलाइक हर शय जी निगाह हेॾे हूंदी रब जी तवज्जो असां ॾे हूंदी वज वठी मुझे महबूब सां गुनहगारन जे लाइ हथड़ा खया तही मोक्यो अज रब भी हेदा तो न्यारे मलाइकन जी तवज्जो हेदा है सुभान अल्लाह के चा आयो काफिलो जंजी तरह हो चारी तो शिंगारियो सैयद चे करहो मजा को हाने लख लहे पैलो जीजा तन जतन जी अल्लाह जा महबूब बैठा एक पासे इमाम हसन सवारा बे पासे मुझो सुन हुसैन सवारा मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हाने मुझे जुल्फन मुबारकन खे वठो सहारो वठो मां उठा थो अल्लाह जा महबूब उठन था ए हलन था बई शहजादा रस्ता कन सा जाना ना वा दुआ कने घुरदो अस आमीन चो मुझे आका दुआ घुरी केड़ी रब्बे हबली उम्मती मुझा मौला अज सवारी भी सवारी अज सवार भी सवार मुझा मालिक मिठा हिन मंजर जे सदके मुझी गुनहगार उम्मत जा बेड़ा पार फरमाए जा मुझी गुनहगार उम्मत तेरा बकजा तड़ी भिटाई साहब फरमायो ते बारो चा ब्या भी घना पर मुझो पुनो सर सभल चांगे ते चढ़ी करे कदो वर विलिहन पो मथा माजूरल हो तो धरीद महथड़ा बारे मुझा अब्दुल लतीफ फरमाए तो मानक मिट संदोम मुझो ऊंधाई में सोजरो हशर वेल हिसाब में छड़े न वेंदोम वो सारियो छडकंदोम मुझो कोहारो के चधड़ी सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह प्यारा मुसलमान भाइयों अल्लाह जा महबूब हलन था दुआ घुरन था थोरो अगते हलिया दुआ खत्म थी इमाम हुसैन मुझे सुने महबूब खे मुझा प्यारा खादी मुबारक ता हथड़ो घुमाए दाढ़ी मुबारक दे नाना असां ॾिठो आहे न त उठ हलंदा न त लोॾा खाईंदा न लुॾंदा अवां त सिधा पिया हलो महबूब पंहिंजनि शहज़ादनि खे ख़ुशि करण जे लाइ हथड़ा तूं पाण खे खाराया हलन था ऐं लुॾन था मुंहिंजा शहज़ादा ख़ुशि रहनि मुंहिंजा दी दोस्तो बुज़ुर्गो जॾहिं हलंदे हलंदे बाग घुमी जॾहिं चौक मदीने में आया त वापारनि खे वापार विसरी विया तोर करण वारनि खे तोरूं विसरी वयूं वाह वाह सवारी वाह वाह सवार हजरत अमीर उमर अर्ज कयो मुझा महबूब वाजी सवारिया पान फरमायो मुझा गुलाम उमर जे सवारी वाजिया त सवार भी वाजा सवारी भलिया
ते सवार भी भला आहिनि वो वेही रहा मुझा प्यारा दोस्तो मंजर ॾिसी सॼो मदीनो हैरान आ हिकमा छा मुअल तुझी अखड़न जो वॾा मर्द मथे रब धई मारे वॾा मर्द मथे रब धई मारे हर चौकट रूम दे हड़दे ॾिठम दाना दिले रब धई मारे दाना दिले रब धई मारे हिकमा छा मुअल तुझी अखड़न जो वॾा मर्द मथे रब धई मारे वॾा मर्द मथे रब धई मारे मुझे आका बिनी शहजादन के हथन खां वठी ये सियासी जलसन में सियासी लीडर हथ में ॾेई पोइ इत्तेहाद जो गुज़ारो कंदा ये हथ खणी मुझे हबीब फरमायो हपनी जंहिंजी मूंसां मोहब्बत जन जी हिनन बिनी शहजादन सां मोहब्बत वहुब अबाहुमा व उम्महुमा जन जी मोहब्बत हिनन जे बाबे सां हिनन जी अम्मड़ सां क़यामत जे ॾियारे मूंसां गॾु ईअं बीठा हूंदा जीअं मुंहिंजे पासे में हसन हुसैन बीठा खुश नसीबन जो काहे जवान जन इमामन पाकन जी मोहब्बत जी महफिल हकीकत मोहब्बत ही आ मोहब्बत ॾिठी वञे त हीअ मोहब्बत जो गॾिजी वेही उन्हनि जी फज़ीलत बयान करे उन्हनि जो शान ॿुधिजे उन्हनि जी क़ुर्बानी उन्हनि जो सब्र उन्हनि जो मक़ाम बयान कजे मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ही असल में मोहब्बत जो इस्लामी तरीक़ो आहे प्यारा मुस्लमान भाइरो मुंहिंजो सुहिणो हुसैन अल्लाह जिते मुंहिंजा महबूब मख न सहंदा जिते सोना महबूब कख न सहंदा ॿाहिरि निकिरंदा सुहिणो हुसैन रोईंदो त काफ़िलो बिहारे वरी मोटी ईंदा भाकुरनि में खणी फरमाईंदा मुंहिंजी फातिमा मुंहिंजे हुसैन खे रोइण न ॾींदी वञ मां मोहम्मद मुस्तफ़ा जी दिलि बेक़रार थी पवंदी आहे अल्लाह सुहिणो अली उल मुर्तदा शेर ख़ुदा वटि हिकिड़ो फ़ैसिलो आयो बहमरा उठ तां कावड़ जी आया फ़ैसिलो खणी आया मौला अली शेर ख़ुदा के चयो त ही पियो चवे उठ मुंहिंजी आ ॿियो पियो चवे उठ मुंहिंजी आ साईं फरमायो हाणे शायदि अवां वटि कोन्हे अहिड़ो को सबूत ॾियो त मां उन सबूत ते फ़ैसिलो कयां ॿिन्हिनि मज़ा हिकिड़ो चवण लॻो प्यारा अली मूं वटि न उठ जे बारे में सबूत आहे साईं फरमायो कहिड़ो अर्ज़ कई त हिन उठ जे दिल ते वॾो दाग़ फटा साईं फरमायो दिल आहे अंदर चमड़ो मथां हड्डियूं गोश्त तोखे कीअं ख़बर पई त हिन उठ जे दिल ते दाग़ आहे मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो अॼु त एक्सरा ॿुधाइनि था उन वक्त ये मशीनूं कोन हुयूं ये एक्सरा कोन हा मौला अली साईं फरमायो तोखे कीअं ख़बर पई अर्ज़ कई सोना हैदरे करार ख़बर हीअं पई त हिन उठ जो गोरो 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 हिनखे ॼाओ हिन जो बच्चो हुयो थोरो वॾो चो पेर न पियो झले किरी पियो पवे ऐं मरण वारी हालत हुई मूं ॾिठो त हलाल जानवर आहे मुर्दार न थी वञे छुरी खणी आयसि पर मूंखां ग़लती इहा थी जो मां जीजल जे साम्हूं मूं न गोरे खे कुठो ज़िबाह कयो उठ दाहूं कयूं उठ ॻोढ़ा गाड़िया पर मूं ख़्याल न कयो गोरो ज़िबाह थी वियो मुंहिंजो बाबो मथां अची बीठो चवण लॻो पुट ही कहिड़ो ज़ुल्म कयई बाबा मूं ज़ुल्म कोन कयो आहे गोरो मरी वञे हा मुर्दार थी वञे हा इन जे लाइ मूं हिनखे ज़िबाह कयो आहे मौला अली साईं खे ॿुधाए पियो त बाबा चयो पुट अञा तूं पी न बनियो आहीं तोखे कहिड़ी ख़बर त बाबे जो दिलि केतिरो
नरम होंदो आ अम्मा जी दिल केडी नाजुक होंदी आ एक बदबख्त पुट पंहिंजे घरवारी जे चवण ते मां खे शहीद करे दिल कॾी खणियो पियो अचे थुटो आयो आथड़ियो वञी किरियो हिकिड़े पासे पाण किरियो ॿिए पासे अम्मा जी दिल वञी पई त दिल मजा आवाज़ आयो पुट तोखे धक धको न लॻो आ पुट तोखे ख़बर ई कान्हे का त मां जी दिल केतिरी कमज़ोर हूंदी आ केतिरी नरम हूंदी आ मुंहिंजा प्यारा पीउ चवण लॻो पुट ही अहिड़ो सदमो आ जो उठ जे दिल ते दाग थी बीठो मौला अली साईं के अर्ज़ की सुनो कासाई घुरा छुरी घुरा उठ जे पंहिंजो उठ खे ज़बाह करा चमड़ी लायो हॾनि तां गोश्त लायो दिल कढो जे दाग न हूंदो त मां उठ भरे ॾींदुसि मौला अली साईं कासाई घुरायो उठ ज़बाह थी चमड़ी धार थी गोश्त धार थियो हॾियूं ॿाहिरि थियूं अंदरूं दिल कढियूं त दिल जे मथां वॾो फट लॻो उठ जी दिल ते ज़ख़्मा फटा मुझे मौला अली शेर खुदा जी नज़र जॾहिं उठ जे दिल ते पई दाग ते पई फैसला विसरी विया मदीने वारनि खे चयूं वञो मुंहिंजो हुसैन ॻोल्हे अचो मुझो पाक हुसैन किथे आ इमाम अली मकाम खे ॻोल्हे वठी आया मुझे हैदरे करार सोने हुसैन खे भाकुर पाए फरमायूं पुट हेॾा निहार हीअ उठ जी दिल आ पुट हिन जे अॻियां हिकिड़ो गोरो उठो हिन जे दिल ते हेॾो दाग आ मुंहिंजा हुसैन तुंहिंजे दिल खे सलाम तुंहिंजे सब्र खे सलाम तुझी हिम्मत के सलाम पुट मुझी भी तुझे ला दुआ आए दुआ उन जी जरूरत आना ना करबल खे वसाइण कम मोइजो सिरने देते धड़ करबल में कुरान बुधाइण कम मोइजो कुरान बुधाइण कम मोइजो पुट हुसैन तोखे साबस हुजे तुझे नाने खां मूं ॿुधो आ त करबला जे मैदान में हुसैन अकेलो हो झोल बचन जो सुणे हुसैन जे अखियुनि जे साम्हूं शहीद कयो वेंदो जंहिंमें आम माण्हू कोन हूंदा जंहिंमें इमाम हुसैन तुंहिंजो फर्ज़ंद 18 सालनि जो पुटु अली अकबर हूंदो जंहिंमें 22 साल जो कासिम घोट हूंदो बेदर्दी सां शहीद कंदा सोना हुसैन इमाम अली अकबर खे सीने में तीर लॻंदो पुछीअ मज़ा आर पार निकिरी वेंदो 52 साल तुंहिंजी उमिरि हूंदी पुटु हुसैन उहो जॾहिं तीर कढंदे तुंहिंजी ॾाढ़ी सॼी अछी थी वेंदी ग़म में तुंहिंजा वार अच्छा थी वेंदा सोना हुसैन तुझे सब्र खे सलाम पुट न उठ जे मथो एडो सदमो आयो दिल ते दाग थी पियो सुन हुसैन तुझे दिल ते अलाह केतरा दाग ठंदा केतरा फट ठंदा मुजादी दोस्तों बुजुर्गो सुनो इमाम पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु करबला जे मैदान में जॾहिं इमाम अली अकबर खे तीर लॻो सुनो कासिम घोट शहीद थियो कॾहिं मुंहिंजा सोना हुसैन घोट कासिम ॾे निहारे कॾहिं इमाम अली अकबर ॾे निहारे सर तो उठाओ खाक से रुखसार भर गए वाह हसरतो हुसैन को बेआस कर गए पंहिंजे प्यारे अली अकबर जो मथो पंहिंजे हज में रखी फरमान था पुट हे ॾींहं हिननि ॾींहंनि जी ख़बर ई कान हुई हिक ॿिए सां हाल कोन ओरियासीं अञा सही माना में कचहरियूं बि कोन कयोसीं हुस्न अली अकबर छॾे वए साथ बाबे जो छॾे वए सुन हुसैन अञा इन ग़म खां आझो न थियो आहे ख़ैमे मथां सॾु थियो अदा हुसैन जो पाक हुसैन खेमे जे तरफ वियो त ख़बर न आहे छा थियो आहे दरवाज़े ते अम्मा असांजी अम्मा सैयदा ज़ैनब इमाम पाक जी भेण दरवाज़े ते खड़ी आहे पर्दे में
अर्ज़ थी करे अदा हुसैन मां पंहिंजे कम सां तोखे कोन घुरायो मूंखे ख़बर आहे जो तो ते पहाड़ जबल गम जा किरी पिया मां पंहिंजे मक़सद जे लाइ तोखे सॾु कोन कयो आहे मुंहिंजा अदा ख़ैमे जे अंदरि ता पींघे में 6 महीननि जो अली असगर आहे 3 ॾींहं थी विया खीर न पानी न हाणे असांजो बचड़ो रोई भी कोन थो सके निड़ी सुकी वई आहे ज़ुबान सुकी वई आहे मुंहिंजा अदा हुसैन हिन नंढड़े मासूम खे चादर में वेढ़े डालियो यज़ीद ॾे खणी वञ यज़ीद खे चयो ज़ालिमो काफ़रनि खे बि मासूमनि ते रहम ईंदो आहे मासूमनि ते ज़ालिमो हे नंढड़ो अली असगर पानी पी अवां सां कोन विढ़ंदो अवां खां पांड पनाह कोन कंदो ज़ालिमो असां खे प्याले में पानी न ॾियो कटोरे में पानी न ॾियो पंहिंजे हथनि सां मासूम जे ज़ुबान ते 2 कतरा पाणीअ जा रखो हे ॿार रोई न सघे अखियूं त खोले पर मुंहिंजे सोणे हुसैन जे अखियुनि में नीर वही पिया फरमायूं अदी हिननि ज़ालिमनि खे रसूलुल्लाह तस्वीर जो हयाल आयो जो अली असगर हू बहू मदीने जे मीर जो फोटू रसूलुल्लाह जी तस्वीर बाहर निकरी था केॾे बेदर्दी सां मुझे अली अकबर खे तीर हयो सीने मां लगी पुठीअ मुबारक मां आर पार थी वियो आहे मुझे बचड़े जो हाल त हली ॾिसो हली मुझे कासम घोट खे त ॾिसो ज़ालिमनि कहिड़ो ज़ुल्म कयो आहे अदी हे ज़ालिम अली असगर खे किथां सुञाणंदा पर हुज्जत कायम करण जे लाइ खणी थो वञा पुटनि वारा आयो औलाद वारा आयो अदा को हादसे में शहीद थो थिए अदा कजो मासूम थो मरे त पोइ कोहराम मची थो वञे इलाके में घर में मुझे हुसैन खे शाबाश मुझे हुसैन जे सब्र ता कुर्बान जे अखियुनि जे साम्हूं कूंधर जवान शहीद थिया पिया मगर मुंहिंजो हुसैन आसमान ॾे निहारे अर्ज़ पियो करे तेरा दर्द मेरा दरमां तेरा गम मेरी खुशी है मुझे दर्द देने वाले तेरी बंदा परवरी है मेरी बंदा परवरी है मुझे पाक हुसैन इमाम अली असगर साईं खे खणी विया यज़ीदियो ज़ालिमो पलीतो हे नंढड़ो मासूम असां सां गॾु आयो आहे मथां चओ त असांखे मासूम जी ख़बर कान हुई असांजे काफ़िले में 6 महीननि जो अली असगर भी आ ज़ालिमो 3 ॾींहं अवां पाणी बंदि कया खातूने जन्नत जे बाग जो हाल त ॾिसो रोई कोन थो सके ज़ालिमो हे पाणी पी अवां सां कोन विढ़ंदो तलवार कोन खणंदो पंहिंजे हथनि सां का 2 कतरा ज़ालिमो हिन मासूम जे मुंहुं मुबारक में दाख़िल कयो त पसाह खणे रोई त सघे ज़ालिमनि ताड़ियूं वॼायूं मुंहिंजा प्यारा खिलण लॻा हुरमले यज़ीद पलीत पंहिंजे कमान में तीर भरियो सुने हुसैन जे बचड़े के पाणीअ जे बजाए मुंहिंजा प्यारा निड़ीअ नाज़ुक जो निशानू वठी उन ज़ालिम जो तीर हयो इमाम अली असगर साईं पंहिंजे बाबे जे हथनि में उछल खाधी खून जो फुआरो निकितो मुंहिंजे हुसैन जी ॾाढ़ी जेका इमाम अली अकबर जे शहादत वक़्तु अछी थी वई सा घुमी सॼी ॻाढ़ी थी वई मुझे हुसैन अल्लाह जी बारगाह में अर्ज़ कयो मुंहिंजा मौला हे सरज़मीन ते कहिड़ा दरंदा कहिड़ा पापी इंसान जिन पानी त कोन ॾिनो पानी न ॾिना मुंहिंजे मासूम खे तीर न हणंदा मुझे मासूम जे गिचीअ में हीअ तीर ज़ालिम न हणंदा साईं पंहिंजे लुड़कनि खे रोके खेमे जे दर ते पहुता सैयदा सकीना बीठी अर्ज़ थी करे बाबा अली असगर पानी पियो अदा पानी पीतो मुझे सोने हुसैन ढिंढकारा फरमाई सकीना हाणे अवां खां अली असगर पानी कोन घुरंदो मुझो अली असगर पानी पी आयो मुझो अली असगर नाने जी झोलीअ में पहुची वियो
मुझे प्यारा ही या मुख्तसर करबला जो अहवाल जस्सा मुझे हुसैन खे सलामा मुझे हुसैन जे सब्र खे इस्तिकामत खे इन्नल लज़ीना क़ालू रब्बुनल्लाह सुम्मा इस्तक़ामू फला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। मुझो रब एड़न जेला फरमाए तो जन चयो असां जो रब अल्लाह है उहे कायम दायम थी बीठा उन्हनि जो एड़ो मजबूत ईमान जो जबल हेडे होडे थी विया उन्हनि जो ईमान लुडी न सघियो। इन्हनि जे मथां न खौफ आ न गम आ, हिते भी बेड़ा पारन आखिरत में भी बेड़ा पारन। अल्हम्दुलिल्लाह असां शेर पढ़ियो हो तो कुल वेझड़ा थी वियो वसंदो ककर हुसैन। रहमत जूं कड़ियूं असां तव्हां ते किरी पयूं। रब मुंहिंजी अवां जी हाज़िरी क़बूल फरमाए। सोने हुसैन जे सदके असां तव्हां जा बेड़ा पार फरमाए। बकिया शहादतूं इंशाअल्लाह 10 मुहर्रम ते 10 जी रात इस्लामिया मस्जिद में जेको मरकज़ी प्रोग्राम थींदो आहे उते बयान थींदियूं। या नबी सलाम सलाम अलैका सलवातुल्लाह अलैका सलवातुल्लाह अलैका वाह वाह शान तुझो वाह वाह मान तुझो सैरुल्लाह मकान तुझो रब्बा मिज़बान तुझो या नबी सलाम अलैका या रसूल सलाम